खार थाने जी हद में मोची बिरादरी जी ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो, ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ख़बर मूजिब सेखार थाने जी हद में सेखार जे रहवासी मोची बिरादरी जी ॿिनि धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो थियो, जंहिंमें हिक धुर जे माण्हुनि जंहिंमें लालू मोची, उमर मोची, अलाबख्श मोची, नवाज़ मोची ऐं बाबू मोची हमलो करे ॿी धुर जे अलाह ॾिनो मोची ऐं मोहम्मद बख्श मोची खे कुहाड़ियुनि जा वार करे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जिन खे वारसनि पारां फौरी तौर खैबर जी सरकारी अस्पताल आंदो वियो, जितां डॉक्टरनि पारां फर्स्ट एड ॾेई वधीक इलाज लाइ खेनि हैदराबाद रेफर कयो वियो। ज़ख़्मियुनि जो चवणु हो त महीनो अॻु असांजी बिरादरी जी नींगरी घरां निकिरी कोर्ट में निकाह कयो। उन्हीअ जो फ़ैसिलो ॻोठ जे चङनि मुड़सनि कयो। अॼु वरी यासिर मोची ऐं ॿियनि असां मथां घर वेठे कुहाड़ियुनि सां वार करे असांखे ज़ख़्मी कयो आहे। SSP मटियारी ऐं ॿियनि वसवारनि खे अपील आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे।